दिल्ली रिपोर्टर ड्याम शोर मोहम्मद सफ़र सेवाणी सेवण में 8 मुहर्रम हराम जे ॾींहुं लखियारी सादात जे सरबराह में ज़ुल्झना जो जुलूस बरामद कियो वियो, जेको रिवायती रूट तां थींदो हज़रत कलंदर लाल शहबाज रहमतुल्लाह अलैह जी मज़ार ते क़दीमी अलम पाक वटि पहुतो, जिते मजलिस अज़ा पढ़ी वई। मजलिस पढ़ी वञण खां पोइ ज़ुल्झना जो मातमी जुलूस पंहिंजी रिवायती रूटनि खां थींदो करबला ते नहर थियो, जॾहिं त हिन मातमी जुलूस जे रूटनि ते लंगर न्याज़ ऐं पाणीअ जूं सबीलूं पिणु लॻल नज़र आयूं। जॾहिं त हिन ज़ुल्झना जे मातमी जुलूस में सेवण पुलिस जे तरफ़ां सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम पिणु कया विया हुआ, जॾहिं त सेवण सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट अस्पताल सेवण जी टीम मातम कंदड़ मोमिननि खे फर्स्ट एड ॾेई पटियूं वग़ैरह करे रही हुई। जॾहिं त हिन मातमी जुलूस में केतिरनि ई अज़ादारनि शिरकत करे सीना ज़नी ऐं ज़ंजीर ज़नी ऐं चाकुनि जो मातम पिणु कयो, जॾहिं त म्यूनसिपल कमेटी सेवण जे इंतज़ामिया तरफ़ां 8 मुहर्रम हराम जे ॾींहुं लखियारी सादात तरफ़ां निकितल ज़ुल्झना जे मातमी जुलूस जे रूट जी सफ़ाई पिणु कराई वई हुई। मज़लूम के घायल किथो हो